अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार माया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चीन जो दौरो मुकम्मल करे अमेरिका रवानो। बेजिंग में सदर ट्रंप के चीनी इख्तियारनि अलविदा कयो। अमरीकी सदर 3 ॾींहनि जे सरकारी दौरे ते चीन आयो हुयो। ॿिन्ही मुल्कनि विच में वापारी मुआहिदनि समेत मुख़्तलिफ़ मुआहिदा कया विया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात। ट्रंप चयो आहे त ईरान मुआहिदो कीअं ख़त्म कजे, चीन ऐं असांजी सोच हिकु जहिड़ी आहे। चीन सां केतिरा ई शानदार वापारी मुआहिदा कया आहिनि। असां केतिरा ई मसइला हल करे वरिता आहिनि जेके ॿिया माण्हू नथा करे सघनि। अमरीकी सदर वधीक चयो आहे त असां नथा चाहियूं त ईरान वटि एटमी हथियार हुजनि, चाहियूं था त हुर्मुज़ वारो सामुंडी लंघ खुलियल रहे। IMF जी रिपोर्ट में चयो वियो आहे त विचो ओभर जंग पाकिस्तान जी माशी हालतुनि खां ग़ैर यकीनी बणाए छॾियो आहे। इहो वाज़िह नाहे त पाकिस्तान जूं माशी हालतूं कहिड़े रुख़ में वेंदियूं। जाइज़ा रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त ख़दशो आहे त ईरान जंग महांगाई ते दबाव विझंदी। जंग माशी शरह ऐं अदायगियुनि खे मुतासिर करे सघे थी। तंगवाणी वेझो नसीर शाख जे पुल तामीराती कम दौरान रही पई। 6 पोरियत दॿिजी फोत। ॻोठ शाज़ैन ख़ान बिजाराणी भरिसां वाक़ियो। कम कंदड़ पोरियत दॿिजी विया। 3 ॼणा फोत। 2 जी अबू बकर नंदवाणी ऐं इमाम बख्श नंदवाणी तौरु सुञाणप। पडीदन में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद। बदअमनी ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। सिंधू चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी। अॻवाणनि चयो आहे त शहर ऐं भर पासे बदअमनी वधी वई आहे। पुलिस तहरीक नथी वठे। इलाइक़े मां थियल फुरूं ऐं चोरी वापसि कराए अमुन बहाल करायो वञे।